पहिरियां त मां भाउ अब्दुल रशीद तव्हांजो ऐं PTN न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां सवाल कयो त आर्ट काउंसिल जे हवाले सां, शिकारपुर आर्ट काउंसिल जे हवाले सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे। असां शिकारपुर आर्ट काउंसिल जे लाइ काफ़ी टाइम खां वठी आवाज़ उथारियूं पिया पंहिंजे सिंध फ़नकार इतिहाद जे प्लेटफॉर्म तां, ऐं असांखे किथां सुध बि मिली आहे त सिकंदर केहर साहब मरहूम आर्ट काउंसिल जे लाइ कोशिशि बि कई ऐं किथां ख़बरूं पियूं आहिनि त उन्हनि जे हिन दुनिया खे छॾे वञण खां पोइ तनज़ीम रजिस्टर्ड थी बि वई आहे। पर असां साईं जे फर्ज़ंद जेके आहिनि उन्हनि सां राब्तो जॾहिं कयो त उन्हनि चयो त अञा ताईं उहा कोन थी आहे रजिस्टर्ड। पर असां चाहियूं था त मिली जुली ऐं मोहबतुनि सां गॾिजी सॼी जेकॾहिं इन आर्ट काउंसिल जेका सॼी सिंध में ठही चुकियूं आहिनि, तक़रीबन सभु ज़िला आर्ट काउंसिल जे इमारत मां फ़ाइदो वठनि पिया, उन जी फंडिंग मां फ़नकार उते मुस्तफ़ीज़ थियनि पिया। असां शिकारपुर वारा भला एतिरा बदनसीब आहियूं छा जो हिन जदीद दौर में, हिन उन दौर में जिते शिकारपुर जा तमामु मुअज़्ज़िज़ सियासतदान असेंबली जे फ्लोरनि ते आहिनि, MNAs आहिनि, सेनेटर आहिनि, MPAs आहिनि, वज़ीर बि रहिया आहिनि ऐं रहनि बि था, उन जे बावजूदि बि शिकारपुर फ़नी हवाले सां एतिरो पोइते छो? आख़िर शिकारपुर जा आर्टिस्ट कहिड़ो क़सूरु कयो आहे जो हुनखे आर्ट काउंसिल जे सूरत में वेहण जे लाइ छिति न मिले। असांजो आर्टिस्ट बीमारियुनि में मरी थो वञे, असांजो आर्टिस्ट दरबदर आहे, हुनखे वेहण जे लाइ जाइ कोन्हे, रेंट ते घणा पैसा भरे हू हिकिड़ी छिति वठे थो जंहिंजे हेठां वेही हू फ़नकार जी ख़िदमत थो करे। आख़िर असांजो क़सूरु कहिड़ो आहे जॾहिं त सॼी सिंध में कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां आर्ट काउंसिल जो क़याम आहे, उन्हनि खे फंडिंग बि थिए पई गवर्नमेंट सिंध जे तरफ़ां। त शिकारपुर जेको फ़न ऐं फ़नकार जो जेको सक़ाफ़त जो उञाण रहियो आहे, उनजी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे, उहो तारीख़ी हैसियत वारो शहर, शेख अयाज़ जो शहर, आगा सलीम जो शहर, रोशन अता जो शहर ऐं तमामु वॾा वॾा माण्हू अदीब ऐं दानिश्वर हितां थी निकिता, उन्हनि जो शहर महरूमनि जो शिकार आहे। उनजो मूंखे अफ़सोस बि आहे ऐं मां कर्ता धर्ताउनि खे जेके असांजा वॾा आहिनि, जंहिंजे हथ में कलमदान आहिनि, फ़ैसिला आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तां तव्हांजे तवसुत सां त ख़ुदारा शिकारपुर जे फ़नकार खे निधण कोन कयो, उनखे अकेलो न छॾियो ऐं असां सां साथ ॾियो ऐं असांखे फिलफोर आर्ट काउंसिल जी बिल्डिंग ऐं आर्ट काउंसिल मुहैया कयो त जीअं असांजो फ़न ऐं फ़नकार ज़िंदा थी सघे ऐं हितां जो आर्ट दुनिया ताईं पंहिंजी सलाहियत ज़ाहिर करे सघे। ठीकु आहे।